अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया पंहिंजी सिंध ऐं पंहिंजी सिंध में आऊं आहियां जो मेज़बान राहिब अली चांडियो। नाज़रीन, हिन वक़्तु असांजी सिंध जे अंदरि काफ़ी सारा ख़ुदकशीअ जा केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं उहे केस न सिर्फ़ु माना विचोली जेके उमिरि आहे उन जा आहिनि, पर उन में नौजवान तबिको बि तमामु उरूज ते आहे। ऐं ख़ासि करे ॾिठो वञे थो त ख़ुदकशीअ जो जेको सबबु आहे गुरबत बि आहे ऐं उन सां गॾोगॾु घरू परेशानियूं आहिनि, घरू अणबणतूं आहिनि। पर जेके नौजवान आहिनि उहे ख़ुदकशी छो था कनि ऐं उन्हनि जो सबबु कहिड़ो आहे, उहे आपघात करण ते मजबूर थी था वञनि, उनजो रीज़न छा आहे। साईं, ॻाल्हि हिकिड़ी आहे त असां वटि हिकिड़ो त गुरबत आहे। गुरबत में माण्हू आपघात कनि था घर जे ख़र्च पूरा न थियण जे करे। मथां वरी कोरोना जी वबा अची वई हली, उन जे करे असां वटि जेके बि शयूं आहिनि, यानी जेके कारोबार आहिनि उहे बि बंदि थी विया आहिनि, या खणी ॿियूं जेके सिस्टम हलनि था उहे बि बंदि थी विया आहिनि कोरोना जे करे। ऐं माण्हू घरनि ताईं महदूद थी विया हलिया, उन जे करे माण्हू परेशान थी करे आपघात कनि था। इहा बि ॻाल्हि वञीसीं। उन सां गॾोगॾु जेके नौजवान नई टही आहे, पोइ उहे 5 खां 7, 8, 10, 12, 14, 15, 20, 22 साल ताईं जी उमिरि आहे, उहे बि आपघात कनि था। उन जे पुठियां बि कई सबब आहिनि। सभ खां पहिरीं जेको सबबु आहे उहो इहो आहे त असां वटि सभ खां पहिरीं इंसान जी तज़लील कई वञे थी, माण्हू खे यरगमाल बणायो वञे थो, माण्हू खे ब्लैकमेल कयो वञे थो। ऐं उन सां गॾोगॾु इहे शयूं आहिनि। उन सां गॾु वरी हिकिड़ी नई शइ सलाड़ियल बि आहे, जेका आहे जिनसी ॾाढाई, जिस्मानी ॾाढाई, ज़्यादती। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके नौजवाननि सां ज़्यादती करण खां पोइ उनखे माना मारे गटरनि में उछलाए छॾीनि था। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे कंहिं नौजवान सां जेकॾहिं माना ज़्यादती थी वेंदी आहे हली, त पोइ उहो मजबूर थी करे चवंदो आहे त हाणे मूंखे जीअण जो को हक़ न आहे, ऐं जी छा कंदुसि, ऐं ज़िंदा रही छा कंदुसि, त पोइ उहो आपघात करे थो। हिन वक़्तु जेके मूंखे ॾिसनि था, हिन पंहिंजी सिंध जे प्लेटफॉर्म तां मूंखे ॾिसनि पिया। ताज़ो ई नबीसर रोड में हिकिड़ो नौजवान आहे जंहिं फाहो खाई जेको आहे सो आपघात कई आहे। इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे। जॾहिं इहा पोस्ट मूं पंहिंजे फेसबुक जे पेज ते, पंहिंजे फेसबुक जी ID तां हलाईंदे ॾिठी, त उन वक़्तु यकीननि मुंहिंजे अखियुनि में जा डुर्क अची विया। छो त अलाह साईं असांखे पैदा कयो आहे हिक ॿिए जी ख़िदमत करण जे लाइ, हिक ॿिए जी प्यार मोहबत प्रीत में रहण जे लाइ। असां वॾो जुमिलो चई छॾींदा आहियूं, बाबा हिन आपघात करे छॾी, बुज़दिली आहे, न करणु खपे सा। यार उन कई, उनजे पोयां सबबु त ॾिसो। ख़ुदा रा तव्हां पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां जाहिल कोन्हे, तव्हां ॼाणू आहियो, तव्हां सम्झू आहियो। व्हाट इज़ द रीज़न? सबबु छा हो? बसि तव्हां इहो जुमिलो हिकिड़ो चई छॾियो त बसि हिन आपघात कई आहे, इहो जनम ई आहे, इहो दोज़खी आहे, इहो जनम में वेंदो, इहो ॿाहिरि वेंदो। न, इट्स नेवर। ईअं नाहे। ऐं उहे अॻिते जो मंज़िल वञो, ख़ुदा अलाह ऐं उनजो रसूल ॼाणे थो बहितर त छा थियणो आहे, छा नाहे थियणो। तव्हां असांखे को बक न आहे। पर सवाल इहो पैदा थी वेंदो त ख़ुदकशी करण जो सबबु छा आहे, रीज़न छा आहे? छा उनजे पुठियां जेके असां हींअर ॻाल्हियूं कयूं गुरबत आहे, या घरू अणबणतूं आहिनि, या ॿियूं के परेशानियूं आहिनि, या ॿारनि सां ज़ना कयो वञे थो, पोइ उहे ॿार मजबूर थी वञनि था, उहे नौजवान मजबूर थी वञनि था त हिन ज़िंदगी गुज़ारण खां बहितर आहे त मौत भली आहे। पोइ मौत खे क़बूलनि था ऐं पंहिंजे गले में फाहो ॿधी, रसो ॿधी आपघात करे छॾनि था। ऐं तव्हां सभिनी प्यारनि पिरनि दोस्तनि सां मुखातिबु आहियां, जेके सोशल वर्कर आहियो, जेके सोशल एक्टिविस्ट आहियो, ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ा सुलझियल ॼाणू अदीब शाइर मुफ़क्किर आहियो। असांखे इन्हनि मुतलिक़, इन्हनि जे लाइ असांखे आगाही मुहिमूं ऐं उन सां गॾोगॾु सुजाॻीअ जा, जागरूकताउनि जा मुहिमूं हलाइणु घुरिजनि। असांजे इलाइक़े जी पुलिस खे बि असांखे मुतहद करणु घुरिजे, एक्टिव करणु घुरिजे। सबबु छा आहे? उन सबबु जे उन तह ताणी पुॼण खां पोइ
उन रीज़न ताईं पुॼण खां पोइ, छानबीन करण खां पोइ असांखे ख़बर त पवे, असांजे समाज में असांजे माण्हुनि खे ख़बर पवे त हिन जो सबबु ही हो, उनजे करे हिन आपघात कई। रोज़ानी असां ॾिसूं था, टीवी ते ॾिसूं, अख़बार खणूं, मोबाइल सोशल मीडिया खणूं, बाबा हुन हुते आपघात करे छॾी, बाबा हुन हुते आपघात कई, बाबा हुन हुते आपघात कई। छो आपघात कई? सवाल छा आहे? व्हाट इज़ रीज़न? सबबु कहिड़ो हो? छो त आपघात कई? भला ख़ुशी मां को आपघात कंदो आहे? भला ख़ुशी मां जंहिं वटि ज़िंदगी जूं सभई आसाइशूं हुजनि, ज़िंदगी जूं सभई हसनाकियूं हुजनि, उहो आपघात कंदो आहे? हीअ त सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे, सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। असीं सम्झूं नथा। असीं कचहरियुनि में ॾेढ कलाक हिकिड़ो वॾो वॾो लेक्चर ॾेई छॾींदा आहियूं, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे छॾींदा आहियूं, वॾा वॾा अदीब थी पवंदा आहियूं, वॾा वॾा मुफ़क्किर थी पवंदा आहियूं। असां हीअं कयो, असां हीअं कयो, असां हीअं कयो, हिनखे हीअं न करणु खपे आहे, हिनखे हीअं न करणु खपे आहे, हिन हीअं छो कयो? पर सबबु त ॻोल्हियो यार। अची वई भेण भित हेठां, हली ते भाउ खां पुछिजे। ॿुड़ी वो जवान पुटु जंहिंजो हली ते माउ खां पुछिजे। अची वई भेण भित हेठां, हली ते भाउ खां पुछिजे। कथा हिन दर्द जी कंहिंखां पुछूं, दरिया खां पुछिजे। सभा की सिंध सूरनि जो रुगो सामान थी ॾिसिजे, हुकूमत हाल हुनजे हिते रुगो हैरान थी ॾिसिजे। असां हुकूमत ते वॾो दोष ॾींदो, बाबा पीपल्स पार्टी हीअं करे छॾियो, बाबा नवाब तैमूर साहिबु हीअं करे छॾियो, बाबा जाम मेमूर साहिबु हीअं करे छॾियो, PTI हीअं करे छॾियो, आसू ज़रदार हीअं करे छॾियो, हुन हेतिरो करप्शन कयो, हुन हेतिरो करप्शन कयो। असां वॾियूं डिज़ाइनूं ठाहींदा वठंदा, पर असां कॾहिं बि समाजी कमु न आहिनि कया, असां कॾहिं बि सुजाॻी वारो कमु न आहे कयो। असां भाषण वॾा ॾींदा आहियूं, असां कचहरियूं वॾियूं कंदा आहियूं। रीज़न छा आहे? आपघात जो रीज़न छा आहे? छो एतिरियूं आपघातूं वधंदियूं वञनि थियूं? सवाल, इहो सवाल ऐं तव्हां सभिनी खां करियां थो। पंहिंजे इलाइक़े जी मालिकी करियो। पंहिंजे नौजवाननि में तव्हां पंहिंजे इलाइक़े में सुजाॻी मुहिमूं पैदा करियो। ऐं जेकॾहिं अहिड़ा वहशी दरिंदा असांजे समाज में आहिनि त उन्हनि खे अदालत जे कटहरे में आणियो, लाकअप करियो, सज़ाऊं ॾियोनि। आपघात थी वई आहिनि, 2-3 ॾींहं माण्हू आया, रोज़ राड़ो थियो, ताज़ियत थी, वेठा, बसि ख़तमु। वरी सुभाणे ॿियो को फाहो ॿधंदो, वरी सुभाणे ॿिए कंहिंजी तज़लील थींदी, वरी सुभाणे ॿिए कंहिंसां ज़्यादती थींदी, वरी ॿिए कंहिंसां जिनसी ॾाढाई थींदी, उहो बि ईअं फाहो खाई मरंदो ऐं असां इहे ॾिसंदा वेठा आहियूं। सवाल सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। बहरहाल ॻाल्हियूं खोड़ कजनि तव्हां सां, पर वक़्त जो अहसासु वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। इन्हनि सभिनी सवालनि जा पंहिंजा कमेंट्स बॉक्स में वञी करे तव्हां पंहिंजा नज़रिया ॾियो, पंहिंजा राइट्स आहे, तव्हांखे लिखण जो हक़ आहे, तव्हां लिखो। ताज़ो ई हिकिड़ो दोस्त ॻाल्हि कई, ऐं यार कमेंट त हिन पोस्ट ते ॾियां हुआ, पर यार हीअ पोस्ट वरी पुलिस अलाए छा चए, वरी यार आऊं हिकिड़ो गवर्नमेंट जो मुलाज़िम बि आहियां ऐं आऊं हिकिड़ो पाबंद माण्हू आहियां, वरी मूं ते लाइ आङुरियूं खजी वेंदियूं हलियूं, ऐं छा कंदुसि, पोइ रुली वेंदुसि हलियूं, छा करियां। उनजे करे आऊं हिते कमेंट नथो ॾिस। तव्हां इंसानियत जे लाइ नथा ॻाल्हाए सघो, तव्हां इंसानी हक़ूक़ जे लाइ नथा ॻाल्हाए सघो, तव्हां पंहिंजे हक़ जे लाइ नथा ॻाल्हाए सघो, त पोइ सुभाणे तव्हां छा कंदा? तव्हां हिकिड़े दाइरे जे अंदरि वेठा हूंदा, बसि हिते ई खाइणो आहे, हिते ई पीअणो आहे, हिते ई बसि जेकी कुझु करिणो आहे सो हिते करिणो आहे, वरी वञी मरी वञिणो आहे, फना दड़ज़ाल बाब ख़तमु। न, ईअं न आहे। आवाज़ बुलंद करियो, आवाज़ उथारियो, पंहिंजे हक़नि जे लाइ, ॿियनि जे हक़नि जे लाइ, ॿियनि जे लाइ जियो। असां पंहिंजे लाइ त जियूं था, पर कॾहिं ॿियनि जे लाइ बि जी ॾिसूं, ॿियनि जो बि साथ ॾियूं, ॿियनि जे सॾ में सॾु ॾियूं, पर असां ईअं करे कोन था सघूं। असांजा ज़मीर ख़तमु, मरी चुका आहिनि, असांजे दिलनि ते कट ज़ंग चढ़ी चुकी आहे, असां मरी चुका आहियूं। पोइ चऊं था असां वटि वबाऊं अचनि थियूं, पोइ चऊं था असां वटि कोरोना वायरस अची वई, ख़तम ई कोन थी थिए, वैक्सीन तयार ई कोन थी थिए, असां वटि माकड़ अची वई, वञण ई कोन थी, फसल खाई चट करे छॾियो अथसि, छा करियूं? घोड़ायासीं, घोड़ाड़े अॼु पोइ छा थींदो? अड़े बाबा घोड़ाड़े करण वारा अव्हांखे, अव्हां घोड़ाड़े न करियो,
अॻिते अचो, हिक ॿिए जी मोहबत, हिक ॿिए सां प्यार प्रीत में रहो ऐं हिक ॿिए जी ॾुखियाई में ॾुखे वक़्त में हिक ॿिए जो साथ ॾियो। उन सां गॾोगॾु अलाह जी इबादत बि करियो। इन सां जेको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, फ़क़ीर राहत चांडियो ॾींदा इजाज़त। अलाह